जरा तवज्जो करेंगे, इस बात को आपने समझना। सरकार ने दिया, लेकिन जाहिर है देने वाली तो जात बड़ी है, लेने वाला भी तो बंदा उसमें ज़र्फ होना चाहिए। मुझे मुर्शिद हजरत पीर सईद मोहम्मद राशिद खलीफो नबी बख्शुल्लेगारी अगु में मुरीद को न हो, बे सिलसिले से उनजो ताल्लुक हो। खलीफो नबी बख्शुल्लेगारी जो असल में सौट या मासा तो वो पीर सिंह रोज़े वारन जो मुरीद हो, पर सदाई चवंदो हो साईं कदे मुझे बुजुर्ग दे हलो, कदे मुझे मुर्शिद दे त हलो सही। हिकिड़े ॾियारे वञो पियो पाण मुल्तान वारे पासे इन तरफ़ ॾे पंहिंजे सिलसिले सां, त हुन सौट जे शेतों गॾिया विया। जेड़ी महिल दरगाह जे वेझो पहुता त ओड़ी महिल खलीफ़े नबी बख्श खे मासा त ग़ालिबन मासा त चयो कि जी हल भला हिकु दफ़ो बुज़ुर्ग ॾे हलूं सही, मुंहिंजे मुर्शिद जो हली दीदार त कर, उन सां मुलाक़ात त कर। खलीफ़ो नबी बख्श नेक साले हुयो, आयो जो त पीर सईं जेॾी महिल हज़रत मोहम्मद राशिद रोज़े धणीअ ते नज़र पइजी वयसि त हज़रत मुफ्ती साहब फरमाईंदा कर कशिश अहिड़ी जो दिलबर जी दिल छिकजी अचे। कर कशिश अहिड़ी सजण जो दिलबर जी दिल छिकजी अचे। खलीफो नबी बख्शुल्लेगारी साम्हूं जो आयो त हज़रत पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैह अहिड़ी का नज़र फरमायसि फैज़ वारी जो उन खां अॻिते जो पंध विसरी वियो ऐं अर्ज़ु कई त क़िबला महिरबानी फरमायो, मूंखे मुरीद बि कयो ऐं मुरीद फरमायो, तव्हां देर न कयो। हज़रत पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैह पाण उनखे मुरीद बि फरमायो ऐं पाण उनखे खिलाफ़त बि उते जो उते ॾिनऊं, खलीफ़ो बणियो। त अर्ज़ु कई क़िबला मां अॻे जे सिलसिले वारनि जो मुरीद आहियां, उन्हनि जे सिलसिले में हलंदे हलंदे मूंखे हेॾो अरसो गुज़री वियो आहे, पर सदाई मां उन्हनि खे चवंदो हुउसि कुझु वंड ॾियो, कुझु वंड ॾियो, कुझु वंड ॾियो, त हू मूंखे चवंदा हुआ त ओ नबी बख्श अञा तो वटि थां कोन्हे, इन जे करे तोखे अञा वंड कोन था ॾियो, तरस तरस। त पीर सिंह रोज़े वारनि फौरन फरमायो अबा जेको महिमान ईंदो आहे उहो थां पाण सां गॾु वधियूं कोन ईंदो आहे, असां थां बि पाण ॾींदा आहियूं त उन में ताम बि पाण ॾींदा आहियूं। जेको असां वटि ईंदो आहे असां उनखे थां बि ॾींदा आहियूं ऐं उन में उनखे ताम बि अता फरमाईंदा आहियूं। त अदा ॾियण वारो त रोज़े वारे जी ज़ात आहे, पर जेको अता फरमायूं उहो उनजे मुताबिक़ अता फरमायूं जेका नबी बख्श जी सख़्ताई ऐं ताक़त आई। इहो फैज़ आहे रोज़े वारे जो, तशबीह त निभी कान, जाइज़ ई कान्हे, पर मां एतिरो तोखे ॿुधायां मदीने वारो वीर त 1.25 लख नबियुनि जो बगदार उन तरह तक़सीम फरमायो, पर हर हिक खे उन जे ज़र्फ़ ऐं उन जे ताक़त उन जे सख़्त जे मुताबिक़ उहा शइ नसीब थिए ऐं उन उहा वरती। ऐं मुंहिंजे महबूब खे सभु कमालात मिलिया, महबूब इहे तक़सीम फरमाया। मां जाथों ॻाल्हि शुरू कई आहे ओॾे वठी ईंदो मां, ओॾे तवजो फरमाइजां। सरकार में सभु वस्फ़ गॾु थिया, पर वरी सरकार जो इहो फैज़ हलंदो 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 जेॾी महिल पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानीअ वटि पहुतो त अब्दुल कादिर खे बि सभिनीनि मां वस्फ़ मिलियो। मां तॾहिं चयो त अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी बि हुआ, उस्मानी बि हुआ, फारूकी बि हुआ, त सिद्दीकी बि हुआ। सभु वस्फ़नि में थोरो थोरो हिस्सो मिलंदो वियो। हज़रत पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु तआला अन्हु खे मां कुर्बान वञा। हज़रत इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत हज़रत शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी, सब जो सुभान अल्लाह। इमाम अहमद रज़ा सां मोहब्बत कंदा आहियो? जेको सुन्नी आहे उहो इमाम अहमद रज़ा सां मोहब्बत कंदो आहे, जेको नीम सुन्नी आहे, जेको पंहिंजे पाण खे सम्झे थो त बाबा न मूंखे इमाम अहमद रज़ा जी ज़रूरत न आहे, उनखे चओ तोखे अक़ीदे जी ज़रूरत न आहे। इमाम अहमद रज़ा मुनाफ़िक़ ऐं मोमिन जे विच ते सुञाण आहे। जीअं तुंहिंजे मुंहिंजे सिंध में असां वटि सोनो सुल्तानुल वाइज़ीन शेर मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुल रहीम सुञाण आहे। ख़बर पए त बाबा ये मुनाफ़िक़ आहे, बाबा फिलाणो मोमिन आहे, फिलाणो मुनाफ़िक़नि सां आहे, फिलाणो मोमिन आहे। इमाम अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी वरी अजीब ॻाल्हि कई। अॼु मां ताज़ो पढ़ी आहे फतावा रिज़विया शरीफ़ जिल्द नंबर 21 नंबर जिल्द आहे, उन में अजीब ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवाल हुयो, उहो बि मुंहिंजो बुज़ुर्ग
हल फरमाए। हज़रत इमाम अहमद रज़ा तो इरशाद फरमाए अल्लाह जा वली उन्हनि वलियन के अल्लाह ताला एक खास ताकत ॾिनी आहे। कहिड़ी चई कि ॾिनी अथनि ताकत अल्लाह वो मखलूक जी दिलनि खे पाण ॾे छिकींदा। सुस्त थी आओ जोर सां सुभान अल्लाह जोर सां चओ। मखलूक जी दिल खे पाण ॾे छिकींदा आहिनि उहे अल्लाह जा प्यारा बाना। पोइ छा थींदो आहे कि अल्लाह ताला जो इहो निज़ाम आहे को मखलूक डायरेक्ट जो घुरे चवे या अल्लाह असांखे अता फरमाए। इहो बि चवणु दुरुस्त आहे, मनो कोन कयो आहे असां अहले सुन्नत वारा, पर उन अल्लाह जे वलियनि जो हिकिड़ो पावर हूंदो आहे मखलूक खे पाण ॾे छिकींदा आहिनि। पोइ मखलूक छा चवंदी आहे या गौसे आज़म जीलानी अब्दुल कादिर अल मदद। चवंदा हो या कोन चवंदा हो? छा चवंदा हो? या गौसे आज़म दस्तगीर। छा चवंदा हो? या गौसे आज़म। जेको जाइज़ सम्झे थो उहो चवे या गौसे आज़म। जोर सां या गौसे आज़म। साईं माना छा है? गौसे आज़म दस्तगीर मुंहिंजो हथ वठ मदद मुंहिंजी फरमाए। हज़रत इमाम अहमद रज़ा अजीब ॻाल्हि फरमाई आहे। मां अॼु पढ़ी ये रस्ते में ईंदे उहा साणो किताब आहे हुनखे ॾिसंदो आहे। हाणे फरमाईंदा कि औलिया किराम जो तसरुफ़ आहे जो माण्हुनि खे माण्हू जो घुरनि या अल्लाह असां से ॾे सॾु वलीअ खे कंदा। हिन में राज़ आहे। ॼटनि खे त सम्झ में कोन आयो आहे न जेके ॼट वठंदा टऊं टऊं कंदा वलीअनि ते अल्लाह जे वलियनि जे मथां ग़लति सलत ॻाल्हाईंदा था वतन खे ख़बर ई कोन्हे राज़ कहिड़ो। इमाम अहमद रज़ा फरमाए हिन में वॾी हिकमत अची कहिड़ी कि हिकमत हीअ आहे जेकॾहिं हो घुरनि हा अल्लाह खां डायरेक्ट ऐं ज़ाहिर आहे अल्लाह जी अतावा रब जी मर्ज़ी आहे। ये रब जी मर्ज़ी न ॾे त बि रब जी मर्ज़ी आहे। पोइ मखलूक जेका आहे बेचारी उनजो ईमान आहे कमज़ोर। जब मांगते डायरेक्ट अल्लाह से और अल्लाह अपनी हिकमत के तहत उसे अता न फरमाता तो ये रब की कुदरत में कमजोर ईमान वाला शक करता कि अल्लाह ने मुझे क्यों नहीं दिया। और रब की कुदरत में शक करना कुफ्र है और बंदे जो ईमान चट थी वेंदो आहे। अजीब ॻाल्हि कई आहे इमाम अहमद रज़ा। इमाम अहमद रज़ा तो फरमाए त अल्लाह जा वली मखलूक के पाण ॾे मुतवज्जो कंदा। जे कम थियुनि त ठीकु, जे कम न थियुनि त हुननि जो शक शुबो वलीअ ॾे वेंदो। इन सां उन मिस्कीन जो ईमान बची पवंदो आहे। असां मनो कयो आहे त अल्लाह को न घुरो, असां कोन मनो कयो आहे अल्लाह को घुरबो छो न घुरबो। पर ये अल्लाह जे वलियनि जो तसरुफ़ आहे जो तुंहिंजी मुंहिंजी दिलि रोज़े वारे ॾे छिकी पई आहे, तुंहिंजी मुंहिंजी दिलि इमाम रब्बानीअ ॾे छिकी पई आहे, तुंहिंजी मुंहिंजी दिलि हज़रत गौसे आज़म ॾे छिकी पई आहे। इन में हिकमत आहे, हुननि जो तसरुफ़ आहे। भई भले असांजो नालो वठी घुरे जे कमु न थियुसि तूं महसूसु कंदो आहे कॾहिं कॾहिं तुंहिंजो अक़ीदो ढरो थी पवंदो आहे यार मां हज़रत रोज़े वारे खे सॾ बि कया पर मुंहिंजो कमु कोन थियो। हाणे तोखे हिते शक थी पवंदो आहे पर अदा इन शक सां तुंहिंजो ईमान ज़ाया कोन थींदो, विसविसो थींदो अथई। पर जे रब जी ज़ात ते विसविसो करी हा त ईमान चट थी वञे। वाह अल्लाह जा प्यारा वलियो, इन में बि तव्हां मखलूक सां भलाई कई आहे जो मखलूक जे ईमान जी हिफ़ाज़त पिया फरमायो। इन में हिकमत इहा ॿिया बि राज़ खोड़ जाइज़ कम आहे, भलो कम आहे, पर वॾे में वॾो राज़ इहो आहे जेको इमाम अहले सुन्नत हज़रत शाह अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजी फतावा रिज़विया शरीफ़ में लिखियो आहे। अचु त मां तोखे ॿुधायां गौसे आज़म जो शान छा आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल हबीब अल्लाह सच्चो सुभान अल्लाह। हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी पंहिंजी इन फतावा रिज़विया शरीफ़ में ॿी ॻाल्हि लिखी आहे जेका हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी खां नक़ल फरमाए थी। पाण फरमाए थो त हज़रत शेख अबू मदियन मग़रिबी रहमतुल्लाह अलैह पाण पंहिंजे हिकिड़े मुरीद शेख अबू सालेह खे फरमायो त
जे कॾहिं तोखे फ़क़र फ़क़ीरी बुज़ुर्गी दरवेशी सिखणी आहे त बगदाद वञी वञी करे हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी जी ख़िदमत में रहो। वो बुज़ुर्ग उनजी कुनियत अबू सालेह हो। वो अबू सालेह बुज़ुर्ग हज़रत अबू मदियन हुकुम फरमाइश वञी करे गौसे आज़म जी ख़िदमत में रहो। सैयदना गौसे आज़म जी ख़िदमत में रहो। पाण हुनखे 3 चिल्ला माना 40 ॾींहं 120 ॾींहं पाण हुनखे पंहिंजे मदरसे में रहायूं। चो सुभान अल्लाह। ऐं उन में हुनखे वज़ीफ़ा ॾिनो, हुनखे विर्द ॾिनो, हे तूं विर्द कर। जेॾी महिल 120 ॾींहं थिया पूरा त पाण उन अबू सालेह जो हथ वठी कहीं गौसे आज़म उन अबू सालेह जो हथ वठी करे गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु मोहड़ करायस ओलहे काबतुल्लाह ॾे। तव्हां ई असांजे मुल्क जे हिसाब सां ओलहे मोह कराए गौसे आज़म फरमाइस हाणे निहार छा थो ॾिसण में अचई ॿुधाए। वो अबू सालेह जेॾी महिल ओलहे मोहड़ करे निहारे गौसे आज़म पुछो छा थो ॾिसी। जिसे सामो ॿी शइ का ॾिसां ई कोन थो, सामो काबतुल्लाह शरीफ पियो ॾिसां। सुभान अल्लाह ज़ोर सां। काबे हलबो मदीने हलबो। अजो में आधी रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो निर्धने इड़ल जी फिटी वई हो तो हर याद पियो। अज भी आधी रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो निर्धने इड़ल जी फिटी वई हो तो हर याद पियो। सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु इरशाद फरमायो ओ अबू सालेह दे ख़बर छा थो ॾिसी। अर्ज़ कई त क़िबला सामो मको पाक थो ॾिसां। वरी पाण हुनजी मोहड़ उन पासे ॾे करायो जंहिं पासे हुनजे मुर्शिद जो इलाइक़ो हुयो। पाण फरमायो हाणे एॾे मुंहुं करे निहार ऐं मांखे ॿुधाए हाणे छा थो नज़र अचई। जेॾी महिल उन उत्तर जे पासे ॾे ॾखिण जे पासे ॾे मोहड़ करे निहारियो त चवे पियो ओ सैयदना गौसे आज़म हाणे मांखे पंहिंजे मुर्शिद जो दीदार नसीब थी रहियो आहे। काबे जी ज़ियारत पई थिए। जेॾी महिल ॾखिण में ॾिहारी जंहिं पासे हुनजो मुर्शिद रहंदो थी मां पंहिंजे मुर्शिद खे ख़ानगाह में दरगाह शरीफ़ में ॾिसां पियो। मुर्शिद मुंहिंजो वेठो आहे। हज़रत पीरान पीर फरमायो बस हाणे तुंहिंजूं मंज़िलूं तय थी वयूं पर तुंहिंजी बाक़ी हिकिड़ी मंज़िल बचियल आहे। उहा मंज़िल कहिड़ी आहे? पाण फरमायूं त मंज़िल हीअ आहे जो तूं अल्लाह ऐं तुंहिंजे विच ते ॿी कंहिं शइ खे हाइल न कर। तौहीद में यकता थी वञ। क़िबला 120 ॾींहंनि में त इहा मंज़िल हासिल थी आहे जो मको पाक साम्हूं काबो पियो ॾिसां ऐं मुर्शिद हज़ारनि मेलनि ताईं वेठल आहे उनखे पियो ॾिसां। हाणे इहा जेका अल्लाह जे तौहीद वारी मंज़िल आहे हूअ त थी 120 ॾींहंनि में, हीअ अलाए घणनि ॾींहंनि में मिलंदी। गौसे आज़म फरमायो हिते ॾींहं आहे नी कोन, हेॾां अच मूंखे भाकुर पाए मुंहिंजे सीने सां लब। उन अबू सालेह खे वठी करे गौसे आज़म पंहिंजे सीने सां लॻायो। सीने सां लॻाए हथ जो कढियो। पाण फरमायो ॾे ख़बर अची हाणे दुनिया में का बि शइ कान थी नज़र अचे। अखियूं बंदि थो कयां त रब जो दीदार थो नसीब थिए। भाकुर पाए करे उनखे मंज़िल तय करे फरमायो त रवानो थी वञ। इहो केरु आहे? इहो पीरनि जो पीर अब्दुल क़ादिर जीलानी आहे। केरु आहे? गौसे आज़म गौसे आज़म गौसे आज़म। उनजो लक़ब ई गौसे आज़म आहे। शहबाज़ लामकानी हज़रत सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जो मक़ाम ई अजीब आहे। हे तव्हांजे असांजे सिंध में वॾो फैज़ आहे हज़रत गौसल आलमीन जो हज़रत गौस बहावल हक़ ज़करिया मुल्तान वारो। समझो सुभान अल्लाह। गौस बहावल हक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पाण खिलाफत किताब ॾिनी।
حضرت شیخ الشیوخ حضرت شیخ شہاب الدین عمر ابو حفص عمر سہروردی رحمت اللہ علیہ اے عمر سہروردی شیخ الشیوخ حضرت شہاب الدین تمہاں کے نالو شاید یاد نہ ہو جائے تمہاں یہ سا چاہتا ہوں شیخ شہاب الدین سہروردی حضرت شیخ شہاب الدین سہروردی رضی اللہ تعالیٰ عنہ جنہیں دیا ہو صدر چاچو ای صدر مرشد شیخ ابو النجیب سہروردی ننڈڑے حضرت شہاب الدین کے کھڑی آیو کنجی دربار میں غوث اعظم عبد القادر جیلانی جی درگاہ سلسلہ سب پڑھ میں گندے لگا وہ فرق آہی تو نالن جو فرق ہوندو وہ ذوق جے مطابق باقی اتے فیض میں کوئی فرق کونے اتے طریقو صاحب رسول اللہ دے وٹھی وجے دو اور جب کھڑی آیا حضرت ابو النجیب سہروردی رحمت اللہ علیہ ننڈڑے عمر کے آندو پان فرمایو حضرت غوث اعظم جی خدمت میں جی قبلہ اے بائٹ جو کھڑی آئے ہو پانا فرمائے ان کے مجھے جھولی میں رکھو او آخر والا سبحان اللہ چاہوں تمہارے ساتھ سبحان اللہ اچھا اچھا لفظے کرے سب چاہو سبحان اللہ پانا فرمائے ان کے مجھے جھولی میں رکھو جیڑی والا حضرت شیخ الشیوخ جو کو بعد میں شیخ الشیوخ بڑھوا ان کے جھولی میں رکھیں سیدنا غوث اعظم پنجی لباب مبارک پنجی وات مبارک ماں کڈی ای حضرت شہاب الدین جے پنجے وات ان وات مبارک میں وجی ای پان دعا فرمایو ابو النجیب نے ان کے کھڑی ونجے ان جو فیض ملک تھی تو اڑو فیض تھی تو جو دنیا میں سزی سبحان اللہ جو مرشد حضرت شیخ شہاب الدین حضرت غوث صاحب اللہ کا مرشد بھی ہوتا سبحان اللہ انا وچتے ایک واسطو وچتے ایکڑو وسیلو واپس ان کا کوئی حضرت غوث اعظم رضی اللہ تعالی عنہ ہے ایو حضرت شیخ شہاب الدین اللہ تھکا ہوا تو کڈاوا سبحان اللہ سبحان اللہ تاں تھکلو جو ما تا کلام کے دیے رات سفر ما کے کراچی وجڑوا سبحان اللہ زور سے جو تو کڈاوا زور سے سبحان اللہ سبحان اللہ شیخ شہاب الدین سہروردی کے نتی تاں کے گال بدائی ہے شیخ شہاب الدین سہروردی رحمت اللہ تعالی علیہ رات میں مدینے میں گال کئی انا فرمایا تے حدیث پڑھنا ونیا پيو ایکڑے بزرگ دی 200 کو وڌيڪ عالم استاد اس گھنا بابا 200 گھنا اج جو کو کوڑو پیر چوي ته ماکي مولوين سان کچھ نہ کپي ماکي مفتي نٿا گھن ما ملن کے چھا کندس ما عالمن کے چھا کندو ان کے جو تو جے نصیب میں کچھ آئی کو غوث اعظم جو طریقو علم وارو پان فرمائندا درست العلم حتا صرت قطبا ونلت السعد من مولى الموالي پان فرمائندا قطبیت جو جيڪو درجو وہ اللہ تعالی عطا فرمایا پنجے فضل سان پر وسیلو علم پڑھيو ما عبد القادر پڑھندو با یا پڑھائيندو با علم کا سوا کو نہ کو بزرگ تھی سکے تو علم ضروری ہے علم کا سوا کو جو 300 استاد اے مقام شابل عثمان فرمائندا میں پڑھڑ ونیا پيو یہ گزرا ہزارن ایکڑن میں مکھے باغ نظر اچن پیا ما بھلوڑ باغ رچا پچھم سکا جان باقی ان بزرگ جو نالو کھڑی بدھائیو جے سبق پڑھنا ونیا سبحان اللہ حضرت شیخ شہاب الدین فرمایا تو دل میں خیال کیو ہزار ایکڑ دی بزرگ عالم کی ہزار ایکڑ چھوڑ رکھیا اور فرمایا وری اتے حلدو ونیا تو ہزارن ایکڑن میں صوفن جا باغ سبحان اللہ وری اتے ونیا ہزارن ایکڑن میں انگورن جا باغ ہزارن ایکڑن میں ڈاڑھن جا باغ مثال کڑک بیا فصل ہزار ایکڑ ہلندو ونیا پھٹن کو کچھ دو ونیا کنجا نالو ان بزرگ جو کھڑن پیا جے دے پڑھن ونیا پيو حضرت شیخ الشیوخ شہاب الدین سہروردی ارشاد فرمائے جیڑی ملما ان جے مدرسے میں پہنچس ت باہر مولوی صاحب بیٹھو ان جو اسا جو مرشد نالو فلانو وہ صبح کا تو جے انتظار میں بیٹھو ا جلدی تا اچو حضرت شیخ الشیوخ اندر جو ویو ت ان جے بزرگ نے پڑھن ویو حدیث پاک ان ارشاد فرمائے سو نہ کو کلام تھیو نہ کو سلام تھیو پان ڈائریکٹ ارشاد فرمایا او شہاب الدین پریشان نہ تھی یا زمین اسا پان سان گڈ کو نہ کھڑی ویندا سے اسا قبر میں مصطفی جی محبت پان سان گڈ کھڑی ویندا سے سوال ہی کو نہ کئی روز کو دل میں خیال آیو تو بنی کاڈے کریو ان جو جواب عطا فرمایا یا بنی اسا پان سان کو نہ کھڑی ویندا سے نے کرے تو دل میں یہ وسوسہ نہ اچے پان کے ایڈو جاہ جلال بزرگی درویشی نصیب تھی شیخ شہاب الدین سہروردی اور یہ جو سفر کندو نکرندو
हज़ारनि जे तादाद में माण्हू निकिरंदा हुआ, सदुल इस्तक़बाल कंदा हुआ ऐं उतां जा जेके बादशाह हुआ, अमीर हुआ, कबीर हुआ, इहे अची ॿाहिरि इस्तक़बाल कनि, मुलाक़ात कनि, शहज़ादा इंतज़ार में। पर तोखे अजीब ॻाल्हि ॿुधायां, मुक़दमो आहे अवारिफुल मआरिफ जो, उन में लिखण वारे लिखियो आहे, आलिमन नकुल फरमायो आहे, वॾनि आलिमन, एॾे जाह जलाल वारो बुज़ुर्ग जो बादशाह बि सलामी, जंहिं दिहाड़े ते जहान छटियईं, उन दिहाड़े ते घर में कफन जा बि पैसा कोन। कफन जा बि पैसा कोन सम्झ में आया। उन सुभान अल्लाह कई तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ई कान्हे बाबा, ॻाल्हि सम्झो था? एॾे जाह जलाल वारो जंहिंजा हज़ारे मुरीद आमन, बादशाह मुरीद, पर जंहिं दिहाड़े जहां छॾे थो, घर में एतिरा पैसा कोन्हनि जो कफन वठी सघनि। छाजे करे? उहे बादशाह ईंदा हुआ, खज़ाना ॾींदा हुआ, शेख शयूख शहाबुद्दीन सोहरवर्दी टको बि पाण वटि कोन रखंदो, सभु अल्लाह जी वाट में ख़ैर